अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आला पंजाब जो इंतिखाब डिप्टी स्पीकर जी रूलिंग के खिलाफ़ स्पीकर पंजाब असेंबली की दरख्वास्त ते ताख़ीर जो शिकार सुप्रीम कोर्ट की 3 रुकनी बेंच कमेटी महफ़ूज़ फ़ैसिलो अञा ताईं न अची सघियो। अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो पहिरियां 6:45 वॻे पोइ 7:30 वॻे ॿुधाइणो हुयो। फुल कोर्ट की इस्तदा मुस्तरद थियण खां पोइ हमज़ा शहबाज ऐं पीपल्स पार्टी के वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकाट किया। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ चयो त हुकूमत के सख्त मौक़िफ़ इख्तियार करण खपनि ऐं झटी वञणु खपे। हुकूमत मुश्किल सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ इक़्तिदाम करे या स्टेट को जो शिकार वरी लीडर उन्हनि हालतुनि सां ठहंदा आहिनि जंहिंखे मुंहुं ॾींदा आहिनि। फरातुल्ला बाबर जी PDM के सुप्रीम कोर्ट जा इख्तियार महदूद करण की तजवीज़। अराकीन पार्लियामेंट ऐं PDM अराकीन जो आर्टिकल 191 पढ़ण। फरातुल्ला बाबर की तजवीज़ फ़ैसिलो करण जो वक़्तु अची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी फरातुल्ला बाबर जो ट्वीट रीट्वीट करे छॾियो। तहरीक इंसाफ़ के रहनुमा परवेज़ खटक चयो त नरम मुदाख़िलत जा के इशारा असांखे नथा अचनि, हालत बिगड़ी रहिया आहिनि। संभाले न सघिबा। असांजो मुतालबो त इलेक्शन करायो। एस्टेब्लिशमेंट सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी रही। असां सियासी सोच रखण वारा आहियूं। वज़ीर अज़म हाउस में हुकूमती इत्तेहादी जमायतुनि जी सरबराहनि जो इजलास तलब। इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले समेत सियासी सूरत हाल ते गौर। PDM के सरबराह मौलाना फजल रहमान जी काफ लीग के सदर चौधरी शुजात हुसैन से मुलाकात। काफ लीग के रहनुमा मोइन सिलाई चयो त मौलाना हाणे ख़बर न आहे कहिड़ो मुतालबो वठे। शायद को लीडर ही लिखाए वियो हुजे। मोइन सिलाई चयो त शायद वो को लेटर लिखाइण वियो हुजे, पर हाणे कहिड़ो फ़ाइदो। काफ लीग के ज़रिए जो चवणु आहे त मौलाना फजल रहमान को भी मुतालबो खणी चौधरी शुजात वटि नाहे वियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।